मुल्क अंदर तवानाई बहरान ऐं गरन टैक्सिस जे करे अणगणिया परदेही कारोबारी भॼी वञण ते मजबूर थी विया आहिनि ऐं हाणे वरी सरकार सगोरी नंढनि वापारियुनि ते फिक्स्ड टैक्स लॻाइण जो ॼार विछायो आहे। मथां वरी ज़रई सुधारनि जो पूरी बजट में को ज़िक्र ई न आहे। छा बहराड़ियूं मुल्क जो हिसो न आहिनि? छा ज़राअत मुल्की मैशियत खे बचाए नथी सघे? पर हिते ज़राअत ऐं हारियुनि खे बचाइण लाइ को बि मनसूबो नाहे ॾिनो वियो। जेकॾहिं ज़राअत तबाह थी वई त पोइ छा थींदो? आम अवाम खे ख़बर हुजणु खपे त पोइ उहो अटो अव्हां खे परदे मां घुराए जेको 300 रुपयनि ते किलो बि कोन मिलंदो। हिकु ज़रई मुल्क जंहिंजे मैशियत जी थूणी कंहिं ज़माने में उन जे अनाज ते बीठल हूंदी हुई, अॼु उहो मुल्क हारियुनि लाइ बजट में रक़म न रखण सबबि आलमी मालियाती इदारे जो मोहताज बणिजी वियो आहे ऐं हुक्मराननि जी नाकारा पॉलिसियुनि बचे खे व्याज में वकोड़े छॾियो आहे। बहराड़ियुनि लाइ को बि पैकेज न हुजण सबबि उतां जा रहवासी पंहिंजे कुदरती फितरत सां ॻंढियल ख़ूबसूरत ॻोठनि खे छॾे पेट गुज़र लाइ शहरनि जो रुख कनि था। पर हुक्मरान ज़राअत खे हथ सां तबाह करण लाइ अहिड़ी बजट ठाहे रहिया आहिनि त जीअं ही हारी भुगड़नि मुठ ते ज़मीनूं विकिरो करे छॾे। जॾहिं उहा ज़राअत बि सरमाएदारनि जे वर चढ़ी वई त पोइ मुल्क अंदर अनाज बि पेट्रोल जियां महांगो थी वेंदो। ज़राअत जी तबाही सां न रुगो आम माण्हू पीड़िजी वेंदो, पर ही उहो ॾींहुं परे न आहे जो ही मुल्क IMF वटि मुकमल गिरवी थी वेंदो।